फ़लस्तीन जी हिमायत ऐं इसराइल जी ज़ाहिरीअत ख़िलाफ़ ॻोठ एकवीह दद खां सवें ॻोठाणनि साहब ख़ान नूनारी ऐं हुज़ूर बख़्श चन्ना जी अॻुवाणीअ में रैली कढी, जेका ॻोठ ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी सकरन जे अहम चौराहे क़ाज़ी सरफराज़ मेमून चौक ते पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। मुज़ाहिरे खे मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त इसराइल फ़लस्तीन मथां ज़ुल्म करे रहियो आहे, उन ते अक़वाम मुतहिदा जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिननि चयो त असीं सम्झूं था त मुस्लिम दुश्मन क़ुवतूं हिकु हंधि गॾु थियूं आहिनि, इन करे मुस्लमाननि खे बि हिकु थियणो पवंदो, जेका वक़्त जी ज़रूरत आहे। हिननि चयो त अफ़गानिस्तान जो ताज़ो मिसाल असांजे साम्हूं आहे, जिन ॿधी कई त अमरीका समेत आलमी क़ुवतुनि खे झुकाइण ते मजबूर कयो। इन करे असांखे मुतहद थियणो पवंदो त जीअं आलमी क़ुवतूं इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई कनि। इन मौक़े ते सवें ॻोठाणा इसराइल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ, जॾहिं त केतिरनि ई ॻोठाणनि जे हथ में बैनर ऐं प्ले कार्ड पिणु हुआ।